इसराइल तरफा ईरान के टीवी चैनल्स आफिसुनि इस्पतालुनि ते हमला शुरू किया विया आहिनि। इसराइली फ़ौज पारां ईरान जे सरकारी टीवी जे आफिस ते हमलो कयो वियो। अरब मीडिया जो चवणु आहे त हमले वक़्तु ईरानी टीवी जी नशरियात जारी हुई। हमले सबबि छत जो चापड़ किरण सबबि औरत एंकर ज़ख़्मी थी पई आहे। अहम ख़बर खां अव्हां खे अपडेट कंदा पिया हलूं त इसराइल तरफ़ां ईरान जे टीवी चैनल्स आफिसुनि इस्पतालुनि ते हमला शुरू किया विया आहिनि। इसराइली फ़ौज पारां ईरान जे सरकारी टीवी जे आफिस ते हमलो कयो वियो। अरब मीडिया जो चवणु आहे त हमले वक़्तु ईरानी टीवीअ जी नशरियात जारी हुई। हमले सबबि छत जो चापड़ किरण सबबि औरत एंकर ज़ख़्मी थी पई आहे। ताज़ी सूरतहाल ही अवां सां शेयर कयूं पिया। इसराइल तरफ़ां ईरान जे टीवी चैनल्स आफिसुनि इस्पतालुनि ते हमला शुरू किया विया आहिनि। इसराइली फ़ौज पारां ईरान जी सरकारी टीवी जे आफिस ते हमलो कयो वियो। अरब मीडिया जो चवणु आहे त हमले वक़्तु ईरानी टीवी ते नशरियात जारी हुई। हमले सबबि छत जो चापड़ किरण सबबि औरत एंकर ज़ख़्मी थी पई आहे। इंतहाई अहम ख़बर खां अवां खे आगाही ॾियूं पिया त इसराइल तरफ़ां ईरान जे टीवी चैनल्स आफिसुनि इस्पतालुनि ते हमला शुरू किया विया आहिनि। इसराइली फ़ौज पारां ईरान जी सरकारी टीवी जे आफिस ते हमलो कयो वियो। अरब मीडिया जो चवणु आहे त हमले वक़्तु ईरानी टीवी ते नशरियात जारी हुई। हमले सबबि छत जो चापड़ किरण सबबि औरत एंकर ज़ख़्मी थी पई आहे। इसराइल तरफ़ां ईरान जे टीवी चैनल्स आफिसुनि इस्पतालुनि ते हमला शुरू किया विया आहिनि।